दोस्तों ये आहे रहणी किनाल वटि असां पहुची चुका आहियूं। ये आहे रहणी किनाल। रस्तो यार मूंखे खौफनाक नज़रे थो। ही ॾिसो हेठाड़ी, ही ॾिसो सफ़ा हेठाड़ी आहे। ही ॾिसो तव्हां रस्तो कीअं हेठि आहे ऐं मुंहिंजो आवाज़ बि सही न ईंदो छाकाणि त हिते हवा बि हले तमामु घणी। ही ॾिसो रहणी किनाल पाणी बि ही ॾिसो ही ॾिसो लाही और ये हिते थोरी ॾिसो रोही रोही ही ॾिसो था तव्हां रोही। ही ॾिसो था लाही रोही जी। हिते लॻे थो पुल बि टुटल आहे। ॾिसो था तव्हां रोही माशाअल्लाह ज़बरदस्त आहे। मां त पहिरियों दफ़ो आयो आहियां। ॾिसी सघो था तव्हां हिते वण ई वण आहिनि। का बि अहिड़ी आबादी मूंखे थोरी नथी नज़र अचे। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वण ई वण आहिनि। बबूर जा वण आहिनि। दोस्तों ही ॾिसो ही दोस्त ज़मीन पिया ठाहिनि। ही ॾिसो हिते वारी में ज़मीन ठाहिनि था। ही ॾिसो ट्रैक्टर पिया हलनि दोस्तनि जा। दोस्तों ही वॾो वाह आहे जेको उमरकोट ईअं दादा उमरकोट पियो वञे। ये दोस्त ॿुधाए काफ़ी टाइम खां छा कमु हले पियो? कमु हले थो अञा वधीक अञा मुकमल न थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह ही कमु बि तमामु बहितरीनु नज़र अचे थो। सुठो कमु आहे। ही ॾिसो तव्हां वारी जा दड़ा। ही ॾिसो तव्हां वधीक सवलो कुझु जंहिं महिल तव्हां दोस्तनि खे बि ॾेखारींदासीं। ये है वो रोड है क्या? वाह ये है वो वाह। वाह तो आजा जेको उमरकोट वञे पियो अञा ज़ाहिर ई कोन्हे। तो ये है रोही, ये है न रोही जा हाल। ये है न असांजा दोस्त मोटरसाइकिलनि वारा। इन्हनि जा बि हाल हीअं थी आहिनि। रस्तनि जी बि ख़बर न हूंदी आहे त हीउ रस्तो काॾे वञे थो। हीउ ॾिसो पटनि जे ज़रिए माण्हू पंहिंजे संगत साथिड़े वेंदा आहिनि। ईअं ख़बर बि न पवंदी आहे। ॾिसो कुझु निकिताऊं खुंबियुनि जी कढ। हिन महिल ताईं हे ॿ टे खुंबियूं न हथ आहियूं। खुंबी अञा तमामु घटि आहे। ही ॾिसो था तव्हां रोही जो मुल्क। रोही वॾी लॻी आहे। हिते छा आहे न पंधु करणु वॾो ॾुखियो आहे। दड़ा ई दड़ा आहिनि। किथे वॾी चढ़ी किथे छा वॾी चढ़ी लां था आहे न वरी दिलि न चवंदी त अॻियां हलूं। दोस्तों ही आहे थर। तव्हां दोस्तनि खे बि ॾेखारींदासीं। ही ॾिसो थर यको ई उस्ताद दोस्तों यको ई दड़ानी सिर्फ़ ऐं सिर्फ़ दड़ा। ॾिसी सघो था तव्हां।
असां पाणी पीअण वञूं था। खुंबियुनि जे लाइ निकितासीं पर खुंबियूं मिलियूं कोन। हीअ ॾिसो था। ये आहे असांजो प्यारो दोस्त अब्दुल हक। हिते रहंदो आहे। हिते दीन जो कमु करे थो माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आहे। हिन दजाली दौर में वरी बि ऐं ख़ासि करे अहिड़े हिन में ॾिसो सघो था तव्हां। हाणे दोस्तो असां पाणी पीतो आहे हिते। मां तव्हांखे ॾेखारियां हिते पाणी कहिड़ी शइ में गॾु थींदो आहे। हितां जा माण्हू इहो ई पाणी पीअंदा आहिनि। हीअ ॾिसो तव्हां तराई बि आहे अॻियां। हीअ ॾिसो तव्हां। हाणे दोस्तो रोईअ खां वापसीअ वक़्तु वीडियोज़ जा कुझु लम्हात। हाणे असां वापसी घर यानी पंहिंजे शहर को कुझु परे आहियूं। हीअ ॾिसो त वारी जो रस्तो आहे। हिते मोटर साइकिल हलाइण में वॾी तकलीफ़ थिए थी ऐं असां वटि बि मोटर साइकिल जी सवारी हुई, ॿी का बि सवारी कोन हुई। जे करे हीअ रस्तो वारी वारो रस्तो आहे। या आख़िरी टाइम आहे। दोस्त खे ॾिसो मोटर साइकिल में वारी में मोटर साइकिल हलाए मोटर साइकिल तमामु घणो तंग करे थो। हिते मुंहिंजा जेके हलाईंदड़ आहिनि उहे ज़ाहिर ॻाल्हि हलाईंदा आहिनि। नए माण्हुनि लाइ वॾो मुश्किल हूंदो आहे। उहे त सिर्फ़ु वारी जे रस्ते ते। उमेद कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त पोइ लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़।